जतोई बरादरान सां हर क़िस्म जो मसलो आहे। जतोई बरादरान जी ज़मीननि ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई वई 2014 में, उहा बि सरेआम सभिनीनि खे ख़बर आहे। हिकिड़े वॾे कबीले खे इस्तेमालु करे उन्हनि खे पुलिस बैकअप जा 50 मोबाइलूं ॾेई असांजे कचे जी ज़मीननि ते कब्ज़े करण जी कोशिशि कई वई। उहो जहिड़ो 2 साल हलियो, 14 खां 16 ताईं हलियो। वरी जतोई बरादरान जी ज़मीन ते 21 में कोशिशि कई वई, ॿिए कबीले खे अॻिते कयो वियो, उनखे पुलिस जी 50 मोबाइलनि जी सपोर्ट ॾिनी वई। उहो त सिलसिलो 2014 खां जारी आहे। मुंहिंजे फुफी जी 1000 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो आहे। मुंहिंजी फुफी जी ज़मीन जे पुट शादी कई पंहिंजो फौज़िया बीबी जी धीउ सां, उन जी ज़मीन ते 1000 एकड़ ते कब्ज़ो आहे। असांजी 3000 एकड़ ज़मीन कैंसिल कराए वई बोर्ड ऑफ रेवेन्यू खां, जेका असां हाई कोर्ट खां वञी बहाल कई। वरी असांजी 2000 एकड़ ॿी ज़मीन दादो तालके जी दरिया जे परे पासे DC साहब कैंसिल कई, उहा बोर्ड ऑफ रेवेन्यू बहाल कई। वरी DC साहब उन ते बि अपील में फुल बोर्ड जी अॻियां, त इहो सिलसिलो 2014 खां जारी आहे, अॼु खां जारी।